तू हली घर आराम कर माए तुलशेर को पिए साइते आई वो त गुलशेर सफ़ा सही तो चवे तू घर वञी लेट वञी आराम कर। हाँ कहीं छा थी चरी थी यहीं क्या अरे मां घर वाली आराम कया यो थी न हो सके घर बुध अरे खुदा न खास्ता मां घर न हुजा मथा अचे चक्कर खान हाँ पोइ छा सम्झंदो त माना त मुंहिंजी हुनखे परवाह ई कान्हे। हाँ ओ बाबा इहो त आहे पर असांजो घर बि त अकेलो आहे न। ते माणे जो एॾी बिम ई बला वेठी आहे कंहिंखे खुटीअ खयों जो उते वञी पेर रखंदो चरियो थियो ई जा। अदा मूंखे रुगो इहा ॻाल्हि ॿुधाए त छा चाकर ख़ान खे पक थी आहे त उन ते हमिलो करण वारो ॿियो केर बि नाहे रुगो सामल आहे। अॻे हींअर त असांजे मथां कंहिं बि क़िस्म जो ख़तरो कोन्हे हर ख़तरो टरियो पियो बाक़ी हा जेकॾहिं रावल ख़ान खे को होश अची वियो न इहो सोचे त पोइ छा कंदासीं। अदा ख़ुदा कंदो त अस्पताल मां हुनजो लाश मोटंदो जेकॾहिं एतिरा महीना होश में न आयो आहे न त हाणे छा ईंदो। पुपी रावल खान हिकु ज़िंदा लाश खट ते सुतल आहे उन मां असांखे कहिड़ो ख़ौफ़ जेसि ताईं रावल खे पंहिंजे हथनि सां ख़तमु नथा कयूं तेसि ताईं ख़तरो टरियो न आहे। मता इहो ॿारहं कमु न कजे मता हुनजी छा चल थिए थी अरे इहो चाकर ख़ान असांजे मथां शक कंदो सबुर कर वेटिंग कर वेटिंग। मदा हाणे मूंखां सबुर वधीक नथो थिए छा बि कयो कुझु बि कयो ये चाकर ख़ान खे चट ख़तम कर जी हिन माल मिल्कियत जी मां पाण मालिकियाणी थिया। जाबर छा ॻाल्हाए जो तूं होश विञाए थी हिते पहुतो आहीं। मेहर तूं नंढो ॿार न आहे छो थो अनजान थी। हाँ जाबर मूंखे पहिरियां इहो तूं ॿुधा असांजो ॾोह कहिड़ो आहे जो असां ते हलां करे थी हिते पहुतो आहीं। सौट जाबिर जेसि ताईं इन्हनि खे सट कुट न कंदासीं न तेसि ताईं ज़बान खोलींदा ई कोन। ॾिसो जाबर खान जेकॾहिं तव्हां असां ते हर भरू ईअं ज़ुल्म कंदव ऐं न मुड़ंदव त मां इहा दांह वेस चाकर खान खे वञी ॾींदुसि। अरे मेहर चाकर खान खणी कयो अथई रेस चाकर खान वटि ज़िंदा पुॼंदे त हुनखे कहां ॾींदे न। जॾहिं असां तव्हांजो को बि ॾोह न कयो त असांजे मथां ज़ुल्म छो था कयो। अरे बस अख्तर बाबला तूं ॿार ई तो असांजे ॾाढे ज़ुल्म जो नमूनो अञा ॾिठो ई न आहे। अदा छा थो सोची सोचां थो त हिन सां कहिड़ी असांजी माइटी मिटी आहे जाहे कहिड़ो मुंहिंजी मासीअ जो पुटु आहे जो हिन सां रिहाई त कंदुसि। अरे सिकू ऐं कासम बल्लू जो सुठेंफ बुढ़ा बिस्मिल्लाह कयो तो बिस्मिल्लाह न कोई बिस्मिल्लाह। अरे छोड़ा पटोड़े जेड़ा दोना पुटियो बिछायो बाबा संगे के सहारो दियो ना। हाज़ुर बाबा हाज़ुर। बाबा तूं हाणे असांजे लाइ कहिड़ो हुकुम आहे हाणे हीअं कयो ॿ किलाशन कोपियूं ॾियो ॾियूं थोरनि खे ऐं मूंखे हिकिड़ो पिस्टोल ॾियो त दर ते वेही बंगले जी चौकी ॾियो। बचड़ा जेकॾहिं तूं कुझु खाए त मां तयारु करे वठां। कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे सोट कमरे ताईं मूंसां गॾु सौट उथ तोखे वठी वञा हली कमरे में आराम कर। क्या सा बाबा आस्ते आस्ते बाबा आस्ते बाबा आस्ते आस्ते बाबा आस्ते। अतः हाणे तव्हांखे बि इजाज़त आहे। ती वती हींअर टेम ते टेम ले चाकर खान खे ज़हर ॾे पिन सां पूरो उहा त
हाली फ़िलहाल त तव्हां पंहिंजा पेर ट्रायो न, ईअं न थी जो तव्हांखे ई पूरो करे छॾे। उपी पूरो ओ बाबा निकिरजी कर, देर न कर। बाबा साईं चाकर खान प्रेम में कोन आयो आहे, मां त चवां थो हितो निकिरणु घुरिजे। फ़िलहाल त हिन पासे ॾे न अचिजो जेसीं ताईं मां पाण तव्हांखे न्यापू नथी कयां। हाँ जेको हुकुम बराजी इहो कीअं तो थींदो? अदा हलंदो थी, मां पाण ई मोकिलींदसि। हल ठीकु ठीकु। साईं तव्हां ॿाहिरि हुओ राति जो, चाची ऐं सोट तुंहिंजे इंतज़ार में सॼी राति वेठा हुआ। छो ख़ैर में को कमु हुन जा? रिश्ते जे लाइ। छा सौट ऐं चाची खे इहा ख़बर न आहे त हिन वक़्तु असां कहिड़े मरहले में पिया था गुज़रूं? साईं थोरो आस्ते, हींअर हुनजो ख़्यालु असां तरफ़ आहे। भाई अदा सही त चए थो, हिन वक़्तु मौत असांजे सिर जे मथां लामार ॾींदो थो अचे ऐं सोट हैदर खे शादी जी लॻी पई आहे। अदा मां बि सोट सां शादी न कंदसि। तूं चुप कर छोकिरी, इहो फ़ैसिलो असां कंदासीं त तुंहिंजी मिटरी काथे करणी आहे काथे न आहे करणी। मट करे वे। त पोइ साईं मां चाची खे कहिड़ो जवाबु ॾियां? हुननि खे चवंदो थोरो सब्र कर, जेसिताईं असां हिक पासे नथा थियूं। हिक पासे चाकर खाना त ॿिए तरफ़ वरी जाबर वारा आहिनि, टे तरफ़ वरी इहे रूंडे वारा असांजे लाइ बाहि ॿारे वेठा आहिनि। इन माहौल में असां कुझु चई नथा सघूं न सोचे सघूं था। हीअ मुनासिबु आहे संग करण जी ॻाल्हि। बाक़ी जेकॾहिं चाची वारनि खे तकड़ा त भली सौट संग खे ॿिए हंधि कर, असांखे को बि इतराज़ कोन हूंदो। ॾिस पुट, जेकॾहिं तव्हांखे शादी करणी आहे न त पोइ असांजे चवण ते तव्हांखे हलणो पवंदो। जेकॾहिं तव्हांखे सोट जी नौकिरी करणी आहे न पोइ तव्हांजी मर्ज़ी। वामा अमा जेकॾहिं असां रुंडे सां रिश्तो जोड़ियोसीं न त पोइ एतिरो ज़रूरु सोचिजांइ त सोट जाबिर असां सां खाइण पीअण खां बुरागी हलियो वेंदो। तव्हांजो सोट तव्हांखे कोन थो खाराए, जेकॾहिं शादी मुरादी न खाधई त ख़ैर आहे। बाबा असां सोट खे ज़बान ॾियो वठाऊं, हाणे तूं ॿुधाए त भला असां पंहिंजी ज़बान तां कीअं फिरूं? पोइ ठीकु आहे, वञी पंहिंजे चओ सोट खे किथां रिश्ता हथ करे तव्हांखे परणाए। अबा सोट असांजे लाइ कोशिशि कंदो। जाबिर खे जेकॾहिं रिश्तो मिलंदो न त हू पंहिंजे भाउ कासिम लाइ वठंदो, तव्हांजे लाइ न। अबा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं असां पंहिंजी भेण पारस जो रिश्तो सोट वारनि खे ॾींदासीं लाज़मी आहे हू असांजे लाइ रिश्ता ॻोल्हींदो। तव्हांजे सोट जाबिर कंहिंसां राई आहे जो तव्हां लाइ संग वठंदो? बेवकूफ़ न थी पुट सिकू, सॼी ज़िंदगी कुंवारो रहंदे। ठीकु आहे बाबा, यार जीअं तोखे ऐं अम्मा खे सुठो लॻे। बाक़ी हा सौट सां मुंहुं बि तव्हां पाण ॾिजो। जेकॾहिं खाइण पीअण छॾे थो ॾे न त वञी खद में पए, असां हुनजा नौकर कोन आहियूं। अॼु मां माई दादलीअ ॾे वेंदमि, रिश्ता पका करे ईंदमि, पोइ तव्हां इनकार न कजो। मूं कुझु ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि जाबर, तुंहिंजो हुन तरफ़ ख़्यालु नाहे। पोइ पछताईंदे जाबर, पोइ पछताईंदे। अखियूं खोल। छा ॿुधो अथई? सवेल खां तर तर ॿधी करी हक़ ते सिजल थिए खां पोइ तव्हांजो अकुलु कुड़ीअ में ईंदो आहे। माई मलूका वते थी रूंडे जे घर जा चकर लॻाईंदी, पर छो? उते मिटी माइटी था कनि, छोकिरी ॾींहं बि था ऐं वठनि बि था। अदा जेकर हींअर जो न त पोइ सभु जा सभु इहे मोल ॾिसंदे। मां सोट सिकू सां ॻाल्हायां थो, इहा चाची मिड़ी हुनजो मथो फिरियो आहे। सिकू ईअं कॾहिं कोन करणु ॾींदो। सिकू सां ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे, हुन मथां ज़ोर रख। ॾींहं ॿिनि में पारस ऐं कासिम जी शादीअ जी तारीख़ पकी करे छॾ। सभाई एतिरी जल्दी शादी थींदी छा? छो न थींदी अदा? कहिड़ी शइ जी असां कमी आहे जे तूं मुंहिंजी शादी नथो कराए सघीं? अदा मुंहिंजा ॻाल्हि पैसे जी न आहे, चाकर खणंदे मथां ताज़ो हमिलो थियो आहे, हो छा सम्झींदो? पोइ हीअं करे ॾींहं ॿिनि में पारस ऐं कासिम जो निकाह कराए छॾ। अदा हाणे ॻाल्हि तां फिरजा न। हा हा मां अॼु ई सिकू सां ॻाल्हायां थो, तुंहिंजो निकाह कराईंदा तकड़ो। बचरा तुंहिंजी अञा तबियत सही न आहे, अञा त तुंहिंजा ज़ख़्म बि सही न आहिनि थिया, उतां किथे वञणु लाज़मी त कोन्हे। ज़ख़्म तो दिल में आहे, इन्हनि ॿाहिरनि ज़ख़्मनि जो छा? पर वरी बि बचा कुझु ॾींहं त तोखे आराम करणु घुरिजे थो न।
हल हली अंदरि आराम कर हल। हाणे मूंखे आराम ओसी ताईं कोन थो जेसी ताईं मां बाबा जे कातिलनि अदाई मुंहिंजे दुश्मन खे वाइखो नथो कयां तेसी ताईं मूं ते आराम हराम आहे। जेसी ताईं मां पंहिंजे दुश्मननि खे क़ब्रनि में दफ़न नथो कयां। हल सोटा। कतर भेरो त मां तोखे कंदसि कबीर खोट लाइ चिटिया छोटे हिन कुर्सी ते जॾहिं चाचा डूंगर खान वेंदो हो न ऐं सावल हुनजो कमदार हुयो तॾहिं असांजे ॻोठ में वॾो अमन हुयो। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। अची वियो मुंहिंजो शींह पुट अची वियो। कीअं आहियो बाबा साईं? तबियत सही आहे? ठीक जबरदस्त। सही वे बाबा वे पुट कीअं पई हले तुंहिंजी पढ़ाई? फर्स्ट क्लास बाबा साईं। बस लास्ट ईयर आहे। दुआ कयो ख़ैरनि सां गुज़री वञे पोइ मां बि ॻोठ मोटी ईंदुसि। हा बाबा मूंखे बि इहो ई इंतज़ारु आहे। सच पुछे त हिन मुंहिंजी कुर्सीअ मूंखे ॾाढो थकाए वेठो आहे। तूं जल्दी तालीम मुकमिल करे अची हीअ कुर्सी संभाल। हाणे हिन कुर्सीअ जो वज़न मूंखां गुर थी वियो आहे यार। बाबा साईं कुर्सी ते वेहण खां केरु थकंदो आहे? ऐं शाबस हिन कुर्सी खे हुजे जेको अञा ताईं तव्हांजो वज़न खयों थी अचे। पुट तोखे ईअं लॻे थो त हिन वक़्त ताईं हीअ कुर्सी मुंहिंजो वज़न खयूं पई अचे ऐं मां कुर्सीअ मथां वेठल आहियां। पर बाबा जॾहिं हीअ कुर्सी मूं अव्हां जे हवाले कई तव्हांखे पोइ ख़बर पवंदी त हिन कुर्सीअ जो केतिरो वज़न आहे। पर मूंखे पूरी उम्मीद आहे तव्हां हिन कुर्सीअ खे ख़ुलूस दिल नेक नियती ऐं ऑनेस्टी सां संभालींदो। इंशाल्लाह। पहिरियों मां सम्झंदो हुयुसि त हिन कुर्सी ते वेही सिर्फ़ हुकम हलाए सघिजे थो। पर बाबा साईं तव्हां सही चवंदा। हिन कुर्सी ते वेहण वारे जे कुल्हनि ते न सिर्फ़ पंहिंजी बिरादरी जो वज़न पर अमन ऐं इंसाफ़ जो वज़न बि वधी थो वञे ऐं माण्हू उन वज़न में दॿिजी थो वञे। जॾहिं माण्हू उन वज़न मां जान छॾणु चाहे थो त पोइ ज़ालिम बणिजी थो वञे, ज़ुल्म थो करे। पर बाबा साईं मां तव्हां सां वाइदो थो कयां त हिन कुर्सीअ जो भले केतिरो बि वज़न मुंहिंजे मथां छो न पइजी वञे पर मां इंसाफ़ जो दामन कॾहिं बि न छॾींदुसि। मुंहिंजो हर फ़ैसिलो इंसाफ़ जे दायरे में हूंदो। सोट मूंखे कुझु तोसां ॻाल्हाइणो आहे। ॻाल्हि कर। सोट मां चवां थो त 2 मिंट सोट अचे बि थो गरो निभागो चंडो अची घाटे में लॻो आहे। हिन मां जान छॾायां पोइ ॻाल्हायूं था। खासो पाणी ॾे। ॻाल्हि त ॿुधो भला कहिड़ी फंदर लेटा आहे उनखे कुर्बान करण जा सांबाहा वेठा था कयो। हा रुंडा चवंदा आहिनि त कुर्बानी वारे जानवर खे को बि ऐब न हुजे। जे ऐब वारो जानवर क़बूल पए हा न सभ खां पहिरीं तोखे लेटायां। ख़बर आहे मूंखे, ख़बर आहे त तूं केतिरे क़दुरु कमीणे क़िस्म जो इंसान आहीं। इहा बि मूंखे ख़बर आहे त तूं मूंखे ज़बह करण जा ख़्वाब ॾिसंदो रहंदो आहीं पुट, ख़्वाब। पर हिकिड़ी ॻाल्हि बि यादि रख पुट, मां तव्हांजे कुहण जो न आहियां। मां त तव्हांजे काकड़े में उहा हॾीअ टिकियल आहियां जेका न हेठि लहंदव न
अंदर वेंदव न पासे खां निकिरंदव न खाॿे पासे खां निकिरंदव। हाणे इन हॾीअ खे हज़म करण जी हिन जाबर ख़ान खे सघ आहे। सौट यार ख़ुदा खे मञ, जेकॾहिं तूं ई रुंडो वरी पाण में अटकी पियो न त सिज लथे ताईं हिक ॿिए जी जान कोन छॾींदो। इन जे करे हिन निभागे खां हवाल वठी रवानो करीस। बाबा मां बि हवालो ई ॾियणु आयोसि, पर जेके ही पेट भराए जेके ॾहकारूं पियो थो ॾिए न, इहो चाकर ख़ान जल्दी फाड़ींदुसि। अरे रुंडा, अख तां छोॾो लाहे छॾ। उहा मां पुटी नाहे ॼणियो जेको जाबर ख़ान जो पेट फाड़े। सोट तूं गाॾी गॾु ऐं वञी सावल ख़ान खे वठी अच। सोट मां त चाहियां थो हमरा वठी वञी सावल खे ॿधे हिते खणी अचूं। न सोट, अञा झेड़े जो वक़्तु नाहे आयो। जॾहिं आयो न त पोइ ईअं ई कमु। पर अञा कहिड़ो शक रहे थो, या तव्हां अञा बि सावल सां ॻाल्हियूं करण था चाहियो? सोट बाबा साईं चवंदो त हिन कुर्सी जो वज़न तव्हां बर्दाश्त न करे सघंदो। होश विञाए वेहंदो ऐं ग़लति फ़ैसिला कंदा, ऐं जॾहिं ग़लति फ़ैसिला थींदा त कोई हितां जो अमन बर्बाद थिए थो। ठीकु आहे सोट, जेका तव्हांजी मर्ज़ी। अच्छा बि सोट तूं अकेलो अभी बि खे हिते रहंदे। ठीकु आहे सोट, जेका तव्हांजी मर्ज़ी। मावल साईं, असां हुते जेको कुझु ॾिठोसीं न, उन मां त इहो ई थो लॻे त तव्हांजे मथां गोलियूं हलाइण वारो सावल ख़ान ई आहे। छा सावल ख़ान खे तो मुंहिंजे मथां फायर कंदे ॾिठो? उनजो रुख तव्हांजे ई तरफ़ हो ऐं हथियार बि हथ में हुओसि। केतिरो त मां बि ॾिसी चुको आहियां, पर पोइ बि तस्दीक करणु चाहियां थो त सावल ख़ान आख़िर मुंहिंजे मथां छो ऐं छा लाइ फायरिंग कई। आख़िर उहा वजह छा आहे जॾहिं त असांजे विच में ॻाल्हियूं थी चुकियूं हुयूं, पोइ बि हू मुंहिंजे मथां फायरिंग छो कई? बसि इन ॻाल्हि जी तस्दीक करणी आहे। इहो चाकर ख़ान वापसि अची चुको आहे ऐं असीं पक करे वेठा आहियूं त अचण साण ई इन सावल बोल मुहारनि जे ॻिचीअ में फाहो विझंदो, फाहो। पर ॿी ॻाल्हि ॿुधायांव, उहो एतिरो जल्दी न कंदो, फाहो न विझंदुसि, छो त उहो डूंगर ख़ान जो पढ़ायल आहे हो ॼुंडर। एतिरो जल्दी हुनजे ॻिचीअ में फाहो न विझंदो, पहिरीं जांच पीच कंदो। रुंडा, सोट इहा सलाह त हिन रुंडे ॾिनी हुई न त चाकर ख़ान खे ख़तमु कयो। हाणे जेकॾहिं बची आयो आहे, इन में असांजो ॾोह त कोन्हे न। अड़े केरु थो चवे त इहो तव्हांजो ॾोह आहे? इहो अछो मुंहुं त मुंहिंजो आहे, मुंहिंजो। मां इहो चवणु थो चाहियां त हिन ग़लतीअ खे मिटाइण जे लाइ असां सभु हली चाकर ख़ान वटि पेश थियूं ऐं उनखे ॿुधायूं त इहो सॼो कमु गोलियुनि वसाइण वारो हिन सावल मोर महारा ई कयो आहे। चाकर ख़ान खे जीअं असांजी ज़बान जे मथां यकीन हुजे हा न त रुंडा के ॾींहं हिन सावल ख़ान खे लिटाए छॾ। पर चाकर ख़ान असांखे पहिरें नंबर जो कूड़ो थो सम्झे। उहे त तव्हां आहियो हो, इन में को शक ई कोन्हे न बाबा। फिकनि जा पहा ॿधाइनि। अड़े असां कूड़ा, तूं सचो आहीं, गामू सचार जे खानदान में बिल्ला। जाबर ख़ान, तूं भले मुंहिंजे मुंहं ते थुकुनि जा पहा ॿध, पर तुंहिंजे ने बूथ ते थुकुनि जा बंडल ॿधा पिया आहिनि, बंडल। अरे सोट, हिन बेस्ते खे ते तां कढ। दत हिकिड़ी हणंदो सांस न, दोहा लिकड़ी वेंदसि। अरे जाबर, दूहा त ताजा मां कढ, तूं मुंहिंजा दूहा छा कढंदे?
हाणे जेको ॻाल्हियुनि जो सिलसिलो आयो ख़तमु थियणु घुरिजे। हाणे हर को वञे पंहिंजा पला छॾाए। तव्हां बि आज़ादु, असां बि आज़ादु। अरे हा हा आज़ाद हूं लिखर ड्राह पंजा हे किना पेर मुझे होता कमा चाचा रुंडा अरे सिक्कू ही नालती किरदार कदे ही खाठी तुंहिंजो चाचो थियो। अरे रे तो जड़े थोके खे सौटू चई सघे थो, बाक़ी मूं बुज़ुर्ग खे ईमानदार माण्हूअ खे चाचा नथो सॾे सघे। बोल पुट मिठू पुर बोल बोल बोल। चाचा रुंडा मुझे चवण जो मक़सदु इहो आहे रस्ता भली तव्हां अलॻि कयो पर बेली न तूं असांजे लाइ खॾो खोट न असां तुंहिंजे लाइ खोटियूं। अच्छा माना इहा ॿोली टियूं 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 इहा ॿोली पे थो ॿोली ऐं तूं रूटे कहिड़ी बेवकूफ़ पे थो पवंदे। वड़े वाह पुट वड़े तारा गोल तारा। जेकॾहिं वॾी मस्जिद में हली सभु मस्जिद जा क़ुर पाक मथे ते रखी कसम खणंदो न तॾहिं बि पुट मां तव्हां कमीणनि जे कसम ते एतबार कंदुसि ई कोन। उन करे मां तव्हांजे लाइ नंढड़ी खॾड़ी कोन खोटराईंदुसि, वॾो खॾो खोटराईंदुसि, वॾो खॾो जंहिंमें उठ बि अची सघे। अरे मां उठा गल चाची सोटर मरी पवंदो सोटर छॾ त लत सां पिचकूं कढी छॾियांसि। वञ रोडा हल निकर। सावल खे घुराए दिलावर जेको बि कमु हुजे न असांखे ॿुधा। छा सावल असांखां ॾिनल आहे? बसि दिलावर बसि तूं असांजे औताक ते अची असांखे धमकाए नथो सघीं। इहो ॿुधी छॾ दिलावर तो ख़ौफ़ छा आहे ऐं उहो ख़ौफ़ माण्हुनि खे असां ॾेखारींदा आहियूं। इन करे सोट चाकर मथां तव्हां फायर कया। इहो असां मथां ग़लति इल्ज़ाम आहे। जेकॾहिं इहो ग़लति इल्ज़ाम आहे न त पोइ सावल असांखां लिके छो थो? छो नथो असांजे साम्हूं अचे? अदा हिन वक़्तु शहर वियो आहे, पंहिंजो न्यापो ॿुधा। जीअं ई अदा ईंदो मां हुनखे न्यापो ॾींदुसि। सोट चाकर खान सावल सां मिलणु चाहे थो। न्यापो ॾेई छॾी तोखे हाणे इजाज़त आहे वञ। हिन महिल मां सिर्फ़ु न्यापो ॾियण आयो आहियां। शाम ताईं जेकॾहिं सावल असां वटि ज़ाहिर न थियो न त पोइ असां हितां ॿधी खणी वेंदासीं। दिलावर अदा खे ॿधी खणी वञण लाइ ॻोठ वठी अचिजांइ, तो अकेले जी जाइ न आहे। जबर जबर रूंदो हो नाम का नाम जेको पंहिंजे मक़सद जे लाइ पंहिंजा बच्चा बि खाई वेठो आहे। तो छा थो सम्झी त मां तोखे बख़्श करे छॾींदुसि? तो जेका पंहिंजे दॿे ते मुंहिंजी बेइज़ती कई आहे उन जो पलांद त मां तोखां वठंदुसि ई वठंदुसि। अहिड़ो त तोखां पलांद वठंदुसि जो गोॾनि भर अची ज़मीन ते फको कदे। ऐं जेकॾहिं तूं चाहे मां गोॾा ज़मीन ते न फहकाया त मां पंहिंजो नालो मटाए कुत्ते जे मथां रखे छॾींदुसि, कुत्ते ते। बसि तुंहिंजी ज़ुबान ते सिर्फ़ु इहा ई वाई वात हूंदी। वड़ी तारा गोल तारा। अरे रे चिमके वारा वरी पिण ई चवंदो छा? सोट यार तोखे ईअं त करणु न घुरिजे हा। असां अॻु में ई मुसीबत में आहियूं। चाकर खान खां जान छॾाए कोन था सघूं, वरी हिन रुंडे खे बि असांजे ख़िलाफ़ करे छॾी। अरे यार सोट सब्र जी बि का हद हूंदी आहे। हे निभागो अहिड़ा अहिड़ा लफ़्ज़ थो चए, अहिड़ा अहिड़ा अंदरि सड़े थो, पोइ अञा छॾे ॾिजेसि। हाणे कुझु न कुझु असां लाइ ज़रूरु कंदो अदा। हा हा जे असां लाइ खॾ खोटई न उन में पाण बि करंदो। इहो मंडो निभागो पाण त क़बर में पियो आहे, हिनखे खॾ में किरण जो कहिड़ो ख़ौफ़? पर इहो निभागो असां सभिनी जा सिर ज़रूरु खणंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।